खैर नाज़रीन, जेका बाद मां असां आम ख़बर शेयर कंदा हलूं त लाड़काने जे ॻोठ जारूदिरो जे पंवर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि सचाई न्यूज़ ज़िला कंबर जे ब्यूरो चीफ सहाफ़ी बदरुद्दीन पंवर ऐं मरहूम गौस बख्श पंवर जे फर्ज़ंद परवेज़ अमन पंवर ऐं जमील पंवर जे धुरियुनि में सालनि खां हलंदड़ झेरे जो निबेरो पंवर हाउस जेकाबाद ते सरदारज़ादा मीर फराद खान पंवर जी सरपंचीअ में थी वियो। मीर फराद खान पंवर सहाफ़ी बदरुद्दीन पंवर जी धुर पारां ॾिनल मशीरन वॾेरो मुमताज़ पंवर वॾेरो दीदार पंवर ऐं जमील पंवर जी धुर पारां ॾिनल मशीरन वॾेरो हाजी अब्दुल जब्बार तुनियूं हाजी मंसूर पंवर सां मशवरे बैदि फ़तवा ॾेई ॿिन्ही धुरियुनि खे भाकुर पाराए खीर खंडु करे छॾियो। यादि रहे त फ़ैसिले ते अमल दरामद खे यकीनी बणाइण लाइ बदरुद्दीन धुर तरफ़ां वॾेरो मुमताज़ पंवर ऐं जमील पंवर जे धुर पारां हाजी मंसूर पंवर ज़ामिन हूंदा। इब्तिदाई फ़तवा मूजिबि खॾ जमील पंवर हवाले कई वई ऐं जमील पंवर बदरुद्दीन खे 15 लख रुपया अदा कंदो। 50,000 तॾे जो बख़्शियो वियो ऐं 50,000 तॾे थॾे ते ई अदा कया विया। बाक़ी 14 लख रुपया फरवरी 2024 में जमील पंवर जी धुर बदरुद्दीन पंवर खे अदा कंदो। जॾहिं त खॾ जी माप करण लाइ वॾेरो मुमताज़ पंवर एडवोकेट नूर मुस्तफ़ा पंवर वॾेरो दीदार पंवर ते मुश्तमिल कमेटी जोड़ी वई जेका खॾ जी माप कंदी। जी नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त सचाई न्यूज़ जो चीफ एग्ज़ीक्यूटिव ऐं सीनियर सहाफ़ी कमांडो पंवर अब्दुल मजीद पंवर इदरीस पंवर ख़ालिद हुसैन पंवर रुस्तम पंवर ऐं ॿियनि मुबसर तौर ते फ़ैसिले में शिरकत कई। आख़िर में फ़ैसिले जी फ़तवा ॾियण खां पोइ सरदारज़ादा मीर फराद खान पंवर ॿिन्ही धुरियुनि जे मुख माण्हुनि खे उतारे भाकुर पाराए खीर खंडु करे छॾियो ऐं दुआ पिणु घुरी वई खैर जी।